ओम शांति। हाणे बाबा खे 2 मिंट याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा हिन शरीर में वेठी आहियां, प्रकृति जे विच में। मां आत्मा हाणे थोरे समय जे लाइ पंहिंजे हिन शरीर खां न्यारी थी थी वञा। सिर्फ़ मां आत्मा कननि खां ॿुधंदमि ऐं अखियूं मुंहिंजूं खुलियल हूंदियूं। बाबा जी याद में वेहींदमि। बाबा की याद करे हाणे परमात्मा जेका महावाक्य ब्रह्मातन द्वारा ॿुधाया अथई उहो मां आत्मा ॿुधां थी। ओम शांति। अॼु मीठा मीठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे तव्हां आत्मा आहियो न, तव्हांजो ये शरीर अथव। मां आत्मा मुंहिंजो शरीर। मां आत्मा हिन शरीर जी मालिक आहियां न। ये मुंहिंजो शरीर मुंहिंजो आत्मा जो कपिड़ो बि आहे त घर बि आहे। मां हिन शरीर जी मालिक आहियां। मुंहिंजो आत्मा जो ये शरीर कपिड़ो बि आहे, घर बि आहे। जॾहिं मुंहिंजो ये शरीर रूपी कपिड़ो ख़राब थी वेंदो आहे न, त मां आत्मा हिनखे छॾे छॾंदी आहियां। हीअ मुंहिंजी गाॾी बि आहे। मां आत्मा हिन गाॾी खे हलाईंदी बि आहियां। जॾहिं हीअ गाॾी हलण जे लाइक़ु न थींदी आहे, हिन जो कहिड़ो बि पार्ट कमु न कंदो आहे, त मां आत्मा हीअ गाॾी छॾे करे नई गाॾी वठंदी आहियां। छोजी मुंहिंजे आत्मा खे त गाॾी हलाइणी आहे न, इहा न त बि वठणी त आहे सी। बिना शरीर जे त मां कुझु बि न करे सघंदी आहियां न। मां आत्मा असुल में रहण वारी परम धाम जी आहियां। हिन सृष्टि ते हिन शरीर में आई। इहो पहिरियों शरीर न आहे। मां हिन खां पहिरियों ॾाढा शरीर वठी करे छॾियो आहे। सतयुग खां मां हिते शरीर वठां थी, छॾां थी, वठां थी, छॾां थी। मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा आहे न, उहो परम धाम में रहंदो आहे। हाणे मां आत्मा शक्तिहीन थी वई आहियां। मूं में कोई गुण न आहे, कोई शक्ति न आहे, कोई कला न आहे। मुंहिंजे जीवन में हाणे सुख शांति न आहे। हिन करे हाणे मुंहिंजो पीउ हिन दुनिया में आयो आहे। चए थो तूं आत्मा में हाणे विकारनि जी खाध पइजी वई थी। तूं असल में तूं आत्मा संपूर्ण निर्विकारी हुई आहे। हाणे तूं आत्मा कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश ॾाढा बुरा बुरा कर्म कया थी। द्वापर खां वठी करे तूं अहिड़ा बुरा कर्म करे थी। सत्युग त्रेता में त तूं आत्मा सुठी हुई आहे न। द्वापर खां वठी करे विकारनि जे वश थी आहे त तुंहिंजा कर्म बिगड़िया। हाणे तूं इन करे दुखी थी आहे। तुंहिंजी आत्मा में खाध पइजी वई थी। आत्मा असुल सचो सोनो हुयो। जॾहिं परम धाम में हुयो त आत्मा हिकदमि शुद्ध हुई। हुनजो कंहिंसां बि कोई हिसाब किताब न हुयो। संपूर्ण निर्विकारी, हिकदमि जीअं असांजो बाबा आहे उहो मां हुयो। हाणे मां आत्मा में विकारनि जी खाध पइजी वई आहे। सतयुग में मां गोल्डन एज सोने जी दुनिया में रहंदी हुयमि। त्रेता में मां चांदी जी दुनिया में रही हुयमि। द्वापर खां मुंहिंजी आत्मा में तांबे जी खाध पई आहे। हाणे मां आत्मा कूड़ी ठही वई आहियां न। असली जो मुंहिंजा स्वभाव संस्कार हुया। हाणे त इहे जेका स्वभाव संस्कार आहिनि, हिक ॿिए खे दुख ॾियणु, विकार जे वश कमु करणु, इहे त कूड़ा संस्कार आहिनि न। असल में मां आत्मा मुंहिंजो शरीर। मां पंहिंजे पाण खे भुलिजी आहियां, पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठी आहियां। त बाबा चए थो आत्मा बि झूठी थी आहे त हुनजो इहो शरीर बि झूठो आहे। हिनखे ई चइबो आहे कूड़ो खंड। सभु कूड़ कूड़ आहे न। मनुष्य आत्मा जो स्वभाव संस्कार बि कूड़ो आहे त शरीर बि कूड़ो आहे। त खाइण पीअण में बि मिलावट आहे। सभिनि चीज़नि में मिलावट अर्थात कूड़ी चीज़ आहे। हाणे बाप चए थो वापसि खां मूंखे पंहिंजे निराकार बाप खे निराकार रूप में यादि करो।
त तव्हां आत्मा वापसि खां सची थी वेंदव। तव्हां में जेकी खाद पइजी वई अथव विकारनि जी, उहो सभु निकिरी वेंदव। मूंखे जॾहिं तव्हां सभु कुझु भुलिजी करे पंहिंजी हिन देहिक दुनिया खे सभिनि खे भुलिजी करे मूंखे निराकार रूप में यादि कंदव, त जेतिरो जेतिरो तव्हां मूंखे सुठी रीति सां यादि कंदव न, सभु कुझु भुलिजी करे, ओतिरो ओतिरो यादि हिकु अग्नि जो कमु कंदी आहे। बाबा खे यादि करण सां असांखे आग जीअं न लॻंदी, लेकिन बाबा जी यादि हिकु आग जीअं हूंदी आहे। अगरि पाण सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि करूं, हुन यादि रूपी अग्नि में पंहिंजी आत्मा में जेको बि किचिरो आहे न, विकारनि जो, बुराइनि जो, बाक़ी बुरी ॻाल्हियुनि जो, स्वभाव संस्कार, आसुरी स्वभाव संस्कार, उहो सभु जली वेंदो। हिन खाद खे भस्म करणो, इन सां पंहिंजी आत्मा वापसि खां सचो सोनो थी वेंदी, अर्थात सची थी वेंदी। न सोने खे सचो चइबो आहे न। तव्हां बाप चए थो तव्हां मूंसां गॾु हाणे, तव्हांखे मूंसां गॾु हाणे मथे हलणो अथव, पोइ सतयुग में तव्हां ईंदव। ॾिसो हाणे कृष्ण खे बि त सावरो ॾेखारीनि था। कृष्ण जी आत्मा हिते ई आहे, लेकिन जंहिं समय कृष्ण जी आत्मा सतयुग में हुई त हुनजो शरीर बि ॾाढो सुंदर हुयो। हुनजी आत्मा में बि सर्वगुण, 16 कलायूं, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम जहिड़ा संस्कार हुया। हाणे उहे ई आत्मा संस्कारनि सां विकारी थी आहे, त हुनजो शरीर बि कारो ॾेखारींदा आहिनि। इन करे कारी कृष्ण खे पूछंदा आहिनि। हाणे उहा आत्मा बि मूंखे यादि करे सचो सोनो ठहे थी। सतयुग में वरी खां उहा सुठी रीति सां पाठ वॼाईंदी। हाणे मां सोनार बि आहियां न, परमात्मा सोनार ठही करे आयो आहे। चए थो हाणे तव्हां आत्माउनि में जेकी एलॉय पियल आहे, उनखे हाणे मां जलाइण आहियां। सभिनि जो शरीर त हिते ई ख़तमु थी वेंदो न, सतयुग में त तव्हां आत्मा ई वेंदव न, त मां तव्हांजी आत्माउनि खे ई साफ़ सुथिरो करणो आहे। शरीर त हिते सभु ख़तमु थी वेंदो, पोइ सतयुग में असांखे ॿियो शरीर मिलंदो। हाणे सभी आत्मायूं पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतूं करे मूंसां गॾु परमधाम हलंदी। ईश्वर आयो आहे न, उहो ई ज्ञान जो सागर आहे, उहो ई असांखे ज्ञान थो ॾे। जंहिं ज्ञान सां असां आत्मायूं पावन थी वेंदासीं। बाक़ी पाणी जी गंगा में सनानु करण सां पावन न थींदासीं। ॾिसो गंगा जे किनारे में बि त देवताउनि जी मूर्ति रखियलु आहे न, मंदिर आदि ठहियल आहे। अर्थात देवता बि पहिरियों पतित हुया, पोइ पावन थिया, पर उहो बि हाणे देवताउनि जी बि आत्मा परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे पावन थी ठाहे। वास्तव में तव्हां सभु भॻवान जा ॿार आहियो न, निराकार रूप में सभु आत्मायूं भॻवान जा ॿार आहिनि। हाणे जेकी जेकी आत्मा आहिनि परमात्मा खे ब्रह्मा तन में पहचानियो अथई, ऐं जेकी जेकी भॻवान खे हाणे निराकार रूप में यादि करे उन्हनि जी मत ते हले थी, अर्थात पावन थिए थी, उहे सभु देवता थींदा। स्वर्ग में उहे ई आत्मायूं ईंदियूं जेकियूं हाणे पंहिंजे अंदरि देवी देवता संस्कार भरनि थियूं। ॾिसो हिन ज्ञान जो सार एतिरो ई आहे कि हिन ज्ञान जे ज़रिए बाबा असांखे स्वर्ग जो वरितो थो ॾे। छो जी हाणे ताईं त असां हिन कलयुगी माता पिता जी जेकी बि धन संपत्ति आहे या पंहिंजो जेको कमायूं था उन अनुसार ई था हलूं था। लेकिन इहा जॾहिं दुनिया ख़तमु थींदी त सभु कुझु ख़तमु थी वेंदो, सभु धन संपत्ति सभिनि जी ख़तमु थी वेंदी। पोइ सतयुग में असांखे कीअं धन संपत्ति मिलंदी, असांखे वरितो केरु ॾींदो? त उहो ई सतयुग जो वरितो हाणे परमात्मा असांखे ॾिए थो हिन ज्ञान जे ज़रिए। इहे ज्ञान जो हिकु हिकु शब्द लाखों रुपए जो आहे। जेतिरो तव्हां हिन ज्ञान खे सम्झंदव, पंहिंजे जीवन में धारण कंदव, पंहिंजी आदतुनि खे, स्वभाव संस्कारनि खे सुधारंदव, पंहिंजी आत्मा खे विकारनि सां मुक्त कंदव परमात्मा खे यादि करे, ओतिरो असांखे हुते सुठो पद मिलंदो। असां सुठी धन संपत्ति परिवार आदि मिलंदो हूंदो त सभु हुते सुख शांति वारो, लेकिन फ़र्क़ु त पइजी वेंदो आहे न वॾनि ऐं नंढनि में। हालांकि वॾा नंढनि खे ईअं न ॾिसंदा आहिनि कि इहे नंढा माण्हू आहिनि, न ई नंढनि खे ईअं लॻंदो कि इहे वॾा माण्हू आहिनि, परंतु फ़र्क़ु त लॻंदो ई आहे न। हाणे आत्मा ऐं शरीर
ॿिन्हिनि खे बाबा पावन थो ठाहे। आत्मा हिते थी वेंदी, पोइ सतयुग में पंज तत्व बि पावन हूंदा, तो शरीर बि पावन हूंदो। बाबा चए थो मां हाणे धोबी ठही करे तव्हांजी आत्मा खे धोयां थो न, त मूंखे यादि करो। परमात्मा स्वर्ग जी स्थापना तो करे हिन ही दुनिया ते, लेकिन कोई लड़ाई झगड़े सां नथो करे। ॾिसो, कंहिंखे कंहिंजी दुनिया देश ते राज्य करणो हूंदो आहे त हिक ॿिए सां लड़दा आहिनि, लेकिन बाबा असांखे बिना लड़ाई जे असां हिन दुनिया खे स्वर्ग था ठाहियूं। असांखे कंहिं कुझु चऊं थोरी था, असां त सिर्फ़ु पंहिंजे पाण खे परिवर्तन था करूं। जॾहिं मनुष्य आत्मा परिवर्तन थी वेंदी त आपे ही दुनिया में स्वर्ग थी वेंदो न। हाणे स्वर्ग जी स्थापना भगवान राजयोग जी शिक्षा ॾेई करे थो करे, ज्ञान जी शिक्षा सां मनुष्य आत्माउनि खे परिवर्तन थो करे। इहे ई त मनुष्य आत्मा जेकी हाणे पढ़ाई थी करनि परमात्मा सां, इहे ई त स्वर्ग में हूंदियूं। स्वर्ग जो राज्य भाग्य कृष्ण खे मिलंदो न, छो कि कृष्ण भगवान जी हिन पढ़ाई खे सुठी रीति पढ़े, पंहिंजे पाण खे ओड़ो लाइक़ु ठाती न। कृष्ण जी आत्मा बि त कलयुग में पतित हुई न, तॾहिं त हुनखे कारो पूजदा आहियूं। कृष्ण बि हाणे पढ़ाई थो करे, त हू सुठी रीति पढ़ाई करे सभिनि खे ज्ञान ॿुधाईंदो, सुठी रीति पंहिंजी धारणा थो करे, तॾहिं त उहो सत्युग में वञी कृष्ण ठहींदो न। हाणे सत्युग जी दुनिया अचण खां पहिरियों पाण खे परमात्मा जी श्रीमत ते हली करे पंहिंजे पाण खे अहिड़ो लाइक़ु ठाहिणो कि असां हुन दुनिया में वञी सघूं। हाणे जेकी आसुरी मत ते, असुरनि जी मत ते पिया हलूं न अञा ताईं, त असां हाणे भॻवानु असांखे श्रेष्ठ मत थो ॾे। ये आहे ही आसुरी पतित दुनिया, हिते हिक ॿिए खे सभु अहिड़ी ई मत ॾींदा आहिनि न। हाणे बाबा असांखे श्रेष्ठ मत थो ॾे, हिन दुनिया खे पावन ठाहिण लाइ श्री श्री शिव बाबा असांखे श्रेष्ठ मत थो ॾे। तॾहिं त ॻाईंदा आहियूं, पतित पावन सीताउनि जो राम अच। तव्हां सभी आत्माऊं सीताऊं आहियो, हाणे रावण सां विकारनि जी जेल में आहियो। कोई त्रेता वारे राम जी सीता खे रावण न चुराई, परमात्मा राम जी पाण सभु आत्माउनि सीताउनि खे रावण अर्थात विकार पंहिंजी जेल में कैद में करे वेठा आहिनि। हिकु तरीक़े सां जेल में ई आहियूं न। मनुष्य चाहे त बि विकारनि सां मुक्त थी करे जीवन नथो जी सघे, त हाणे बाबा पाण खे हिन विकारनि सां छुड़ाइणा आहे। ॾिसो, सभी त पुकारदा आहिनि न, हे राम अची करे असांखे छुड़ाए। कहिड़ो राम अची करे छुड़ाईंदो? जॾहिं हीअं सॾु कंदा आहियूं राम नाम सत्य है, हे राम 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 चईंदा आहियूं, त त्रेता वारो राम थोड़ी यादि ईंदो आहे, उहो परमात्मा राम यादि ईंदो आहे न। उहो परमात्मा जो बि नाम राम आहे, उहो सचो सचो राम आहे। उहो असांजे लाइ पावन दुनिया जी स्थापना था करे। गांधी जी बि त चाहींदो हुयो न असांखे राम राज्य खपे, अर्थात परमात्मा राम जो राज्य खपे न। हाणे उहो ई परमात्मा राम असांखे रावण अर्थात विकारनि सां मुक्त करणु आयो आहे। बाबा चए थो, हे जीव जी आत्माऊं हाणे जागो। हाणे अगरि जगी आओ त स्वर्ग जो वरिसो वठी वठंदव, स्वर्ग में अची वेंदा, न त पोइ वापसि खां द्वापर युग खां विकारी दुनिया में अचिणो पवंदो। परम पिता परमात्मा पतित पावन जो नई सृष्टि जो रचयिता आहे। सृष्टि जो रचयिता अर्थात ईअं न कि हिन दुनिया जे अलावा ॿी कोई सृष्टि रचंदो आहे, न, हिन पुराणी खे ई नयो ठाहींदो आहे। लेकिन परमात्मा कीअं हिन पुराणी खे नयो ठाहींदो आहे, इहो असां हाणे ॼाणियो आहे न। पहिरियों थोरी ॼाणंदा हुआसीं, पहिरियों त असां बसि हिन सभिनि देवी देवताउनि खे बि भॻवानु सम्झी करे पूॼंदा हुआसीं। हाणे कम से कम असांजे मुख खां भॻवानु निकिरंदो त सम्झ में त ईंदो न। भॻवानु अर्थात जेके पंहिंजो शरीर न आहे, उहो निराकार परमात्मा असां आत्माउनि जो पीउ खे ई असां भॻवान जे नाम सां यादि था करूं। उहो असांजी आत्माउनि जो पीउ आहे। हाणे पीउ जे संबंध सां यादि करो, हुननि सां मिलो। जीअं पीउ पंहिंजे शारीरिक माउ बाप सां संबंध निभाईंदा आहियो, हाणे आत्मा खे पंहिंजी परमात्मा बाप जी पहचान मिली आहे, हाणे हुन सां हुन रीति संबंध निभायो। भॻवानु चइण सां त दूरी थी वेंदी आहे न। अञा ताईं असां भॻवान खां दूर छो थियासीं? एॾो परे परे भॻवान खे ढूंढण था वञूं, मंदर आदि था वञूं, टिकाणे था वञूं, भॻवान सां मिलण था वञूं। अरे तव्हां त चओ था भॻवानु कण कण में आहे, पोइ हेॾे होॾे छा था वञो?
ऐं हाणे पतो लॻो आहे परमात्मा ई खे उहो ई भॻवानु आहे, उहो ई निराकार जो आत्मा जो पीउ, परम धाम में रहण वारो। असल में भॻवानु उहो आहे, बाक़ी शरीरधारी त सभु देवी देवतायूं आहिनि ऐं महान आत्मा पुण्य आत्मा आहिनि। जंहिं आत्माउनि जो शरीर ऐं आत्मा पावन आहे उहे देवी देवता हूंदा आहिनि। सत्युग में सभु देवी देवता हूंदा। पोइ द्वापर युग खां हाणे जेकी जेकी आत्मायूं पवित्र ठहियूं आहिनि, जीअं साधु संत सन्यासी पवित्र हूंदा आहिनि, उन्हनि खे असां भॻवान बि न चई सघंदा आहियूं न ई देवी देवता, छोकी उन्हनि जी सिर्फ़ु आत्मा शुद्ध अथनि न। शरीर त उन्हनि जो बि विकार सां पैदा थिया अथनि, त उन्हनि खे महान पुण्य आत्मा चई सघंदा आहियूं, लेकिन भॻवान ऐं देवी देवता उन्हनि खे न चई सघंदा आहियूं। ॾिसो सन्यासी बि त देवी देवताउनि जे अॻियां सर झुकाईंदा आहिनि न। छो? छोजी उन्हनि जो शरीर विकारी अथनि, भला आत्मा पावन आहे लेकिन शरीर त विकारी आहे न। शिव जे अॻियां त सभी सर झुकाईंदा आहिनि, छोजी शिव त सदैव पावन आत्मा आहे। अर्थात हुननि गुरु संत साधु संत खां बि वॾो उहो परमात्मा आहे ऐं उन्हनि खां वॾा देवी देवता आहिनि। त पहिरियों शिव बाबा, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, लक्ष्मी नारायण राम सीता, पोइ इहे साधु संत सन्यासी गुरु आदि धर्म स्थापक आदि थींदा आहिनि। बाबा चए थो लक्ष्मी नारायण जो मंदिर ॾिसो केॾो सुठो ठाहींदा आहिनि, छोजी उन्हनि जे राज्य में एॾी साफ़ सुथरो सभु हुया न, हुननि जी दुनिया में एॾी सुंदर दुनिया हुई। भले उन्हनि खे 4 हथ ॾींदा आहिनि लेकिन 4 हथ थोरी हुननि उन्हनि जा। इहे त लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप विष्णु जो रूप ॾेखारींदा आहिनि। 4 हथ विष्णु अवतार लक्ष्मी नारायण, अॻियां नारायण पुठियां लक्ष्मी। महालक्ष्मी खे 4 हथ ॾेखारींदा आहिनि, हुनमें अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण, ईअं। बाक़ी 4 हथ वारा अहिड़ा कोई हिते माण्हू न हूंदा, थोड़ा हूंदा हुते ईअं ई जेके माण्हुनि जो हाणे फीचर्स ठहियल आहिनि, 2 हथ 2 पेर 1 मुंहुं, लेकिन हुननि आत्माउनि जो शरीर पावन हूंदो ऐं उन्हनि में दैवी गुण हूंदो, बसि फ़र्क़ु एतिरो ई आहे। त बाबा चए थो हाणे एतिरी ऊची दुनिया मां स्थापन करणु आयो आहे त उन्हनि जो वरितो वठो न। ॿियो कॾहिं वठंदो? ख़ुदि बि वठो, ॿियनि खे बि सम्झायो। तव्हांखे सभु ज्ञान मां ॾियां थो। कृष्ण जे मंदिर में वेंदा आहियो त हाणे सम्झंदव न कृष्ण केरु आहे। सत्युग जो पहिरियों प्रिंस आहे, हाणे हुनजी दुनिया अचे थी। इहे कृष्ण ई नारायण ठहींदो, राधे ई लक्ष्मी ठहींदी, इहो ई लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप विष्णु आहे। ऐं इहे ई पंहिंजा 84 जन्म पूरा करे पोइ ब्रह्मा सरस्वती जो पाठ बि लक्ष्मी नारायण ई वॼाईंदा आहिनि। छोजी आत्मा पुनर्जन्म वठंदी त मथे थोरी वेंदी, हिते ई हूंदी न। उन्हनि खे ई लक्ष्मी नारायण जो पाठ वॼाइणो आहे त भॻवानु उन्हनि खे ई पहिरियों उनजे तन में, ब्रह्मा जे तन में अची करे पोइ ज्ञान आदि ॾींदो आहे। ॿारनि खे ॾाढो ख़बरदार रहणो आहे। हाणे जॾहिं बाप त ठहिया आहियूं त पाण खे कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे, न मन सां दुख ॾियणो आहे, न बुरा वचन ॾेई चई करे करिणो आहे, न कोई बुरो कर्म करिणो आहे। इहा पंहिंजी जांच रखो। हाणे सॼो ॾींहुं तव्हांखे इहा बि पंहिंजी जांच रखणी आहे कि मूंखे कंहिंखे दुख ॾियणो बि न आहे ऐं वठिणो बि न आहे। भई पाण खे कोई दुख ॾिए थो त पाण वठो ई छो? चई न उहो मूंखे दुख ॾिनई, हुन तव्हां वठो बि न ऐं ॾियो बि न। मन में कीअं वीचार था हलनि इहे बि जाचो। मुख सां कीअं शब्द था निकिरनि, असांजा कर्म सुखदाई आहिनि। मुंहिंजो बाप दुख हरता सुख करता आहे, मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा दुख हरता सुख करता आहे न, त मूंखे बि त सभिनि खे सुख ॾियणो हुजे न। चईंदा आहिनि न जीअं माउ बाप हूअं ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि त ॿार बि हुन रीति हलंदा आहिनि। त हाणे असांजो पीउ केरु आहे? पीउ त पहिरियों खां बि उहो ई हो, लेकिन पहचान न हुई न। हाणे परमात्मा असांजो पीउ सभिनि खे सुख थो ॾिए ऐं असां दुख ॾियूं, हीअ त सुठो न आहे न। त असांखे बि पंहिंजे हर कर्म सोच बोल सां सभिनि खे सुख ॾियणो आहे। 5 विकार जो दान ॾियणो आहे परमात्मा खे, 5 विकारनि जो दान ॾियणो आहे। चईंदा आहियूं न दे दान तो छूटे ग्रहण, ग्रहण लॻंदो आहे त फ़क़ीरनि खे दान ॾींदा आहिनि। हाणे बाप चवनि था मुंहिंजा लाडला ॿार हाणे मूंखे इहे विकारनि जो दान ॾियो त तव्हां देवता ठही वेंदव। देवता असां संपूर्ण निर्विकारी न। हाणे खां ई उहे संस्कार भरणा आहिनि। दुख जो ग्रहण छुटी वेंदो, हिकु त असां देवता बि ठही वेंदासीं, ॿियो दुखनि जो ग्रहण छुटाइणो अथव त इहे 5 विकार मूंखे दान ॾियो।
तव्हां सुख धाम में हली वेंदव। इहो त सुठो आहे न, इहो दान ॾियणु त सुठो आहे। जॾहिं असां भॻवान खे यादि ई था करूं कि असांखे सुख शांति ॾे, त उहो त चए थो न तव्हांजे जीवन में सुख शांति हुई जॾहिं तव्हां पवित्र हुयव। संपत्ति बि हुई, अथाह संपत्ति, त हाणे उहो ई पवित्र रहो त तव्हांजे जीवन में वापसि सुख शांति अची वेंदव, संपत्ति बि वधंदी वेंदी। बाबा चए थो कि तव्हांजे मथां विकारनि जो ग्रहण लॻियो अथव न, हिन करे हिकदमि कारा थी विया आहिनि। हाणे मां तव्हांखां इहे विकार थो मांगा, ॿियो कुझु थोरी थो चवां मूंखे ॾे। बाक़ी त तव्हां सभु पंहिंजो संभालो, पंहिंजा ॿार, पंहिंजी गृहस्थी, पंहिंजो धंधो, धन आदि जा जेको बि अथव तव्हां संभालो, बसि मूंखे इहे विकार दान ॾियो, मुंहिंजी मत ते हलो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मां आत्मा हुन परमात्मा जी संतान आहियां। घड़ी घड़ी ये यादि रखो, जॾहिं घड़ी घड़ी ये यादि ईंदो न कि मां आत्मा हुन परमात्मा जी संतान आहियां, त पंहिंजा बोल, पंहिंजा कर्म आपे ई सुधरी वेंदा। ॾिसो कोई वॾे घर जो ॿारु हूंदो आहे त उहो अगरि घड़ी घड़ी यादि रखंदो आहे कि मुंहिंजो पीउ केरु आहे, हुनखे हिकु घड़ी घड़ी यादि हिकु बार में ई सम्झंदो नंढेपन में कि मुंहिंजो पीउ एॾो वॾो आहे। जीअं जीअं वॾो थींदो त ॿियो नशो चढ़ंदो वेंदो, त हुनजी चलन बि उहा ई रहंदी आहे न, भई मां कहिड़े ख़ानदान जो ॿारु आहियां, त हुनजी चलन बि उहा ई रहंदी आहे। हाणे असांखे पतो पियो आहे कि असां त आत्मा ई परमात्मा जी संतान आहियूं। इहो अगरि नशो चढ़ी वियो असांखे, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, त असांजा कर्म सदा सुखदाई थी वेंदा, सदा सुठा थी वेंदा। असां बि परमात्मा मुआफ़िक सभिनि खे कुझु न कुझु दान ॾींदा रहंदासीं, कंहिंखे ख़ुशी, कंहिंखे शांति, कंहिंखे प्रेम, कंहिंखे आनंद, कंहिंखे ज्ञान। ईअं असां बि जीअं भॻवानु सभिनि खे ॾींदो आहे, असां बि सभिनि खे ॾींदा रहंदासीं, लेकिन इहो अंदरि निश्चय हुजिणो खपे, इहो नशो चढ़णो खपे। असांखे परमात्मा हाणे सतयुग जो वरितो ॾियणु आयो आहे, उहो बि निराकार, मां बि निराकार। ॾिसो देवताएं बि आत्म अभिमानी हुया। हाणे बाप खे यादि करो त तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। चईंदा आहिनि कि भॻवानु असांजी रक्षा करो। हाणे बाबा चए थो रक्षा तव्हां पंहिंजी आपे ई करो। मां तव्हांखे सहज उपाय ॿुधायो आहे, जेतिरो तव्हां मूंखे यादि कंदा ओतिरो तव्हांजी रक्षा थींदी रहंदी। बाप केतिरो सम्झाईंदो आहे कि मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं ॾाढी सहज रीति थो ॿुधायां, सिर्फ़ु मन में पको करो। भक्ति मार्ग जी त अथाह सामग्री आहे। बाप हाणे असांखे कोई शास्त्र आदि थोरी पढ़ी करे थो ॿुधाए, बाबा में त जेको ज्ञान आहे उहो असांखे ॿुधाए थो। बाबा जो कोई बाप बि न आहे, टीचर बि न आहे, गुरु बि न आहे, परमात्मा खां वॾो त कोई न आहे न। परमात्मा स्वयं असांजो हाणे बाप ठही करे वक़्तु थो ॾे, टीचर ठही करे शिक्षायूं थो ॾे, सतगुरु ठही करे असांखे सुख शांति जी राह थो ॿुधाए, असांजी सदगति थो करे न। बाबा चए थो मां त हिन ब्रह्मा जे तन में आयो आहियां, ये शरीर बि त पुराणी जूती आहे न, हाणे मां हिन जो लोन वरितो आहे, मां हिन में प्रवेश कयो आहे, छो जी मूंखे तव्हां आत्माउनि खे पावन ठाहिणो आहे, छो जी हाणे हिन दुनिया खे ख़ाली करिणो आहे। छो जी हिन कोई बि अगरि किथे बि पुराणो घर ठहियलु हुजे, उते ई नयो घर ठाहिणो आहे त घर खे ख़ाली करिणो पवंदो न पहिरियों। हिते खां हाणे हिते ई असांखे स्वर्ग जी स्थापना करणी आहे, त बाबा असां सभिनि खे हितां वठी वञण लाइ आयो आहे, कि सिर्फ़ु आत्माउनि खे, न कोई असांजी संपत्ति, न कोई वस्तु आदि, हिन दैहिक दुनिया जी कोई बि चीज़ मथे न वञी सघंदी आहे। सिर्फ़ु केरु वेंदियूं? निराकार आत्मा। त उन्हनि आत्मायूं कॾहिं वञी सघंदियूं आहिनि जॾहिं उहा आत्मायूं पावन थींदियूं। इन करे भॻवानु हाणे हिन सृष्टि खे ख़ाली करणु आयो, हुनजे लाइ पहिरियों पाण सभिनि आत्माउनि खे पावन ठाहींदो, पोइ सभिनि खे उते परम धाम में वठी वेंदो। हुते पाण पंहिंजी जॻह ते जॾहिं पहुची वेंदासीं, पोइ हिन दुनिया में साफ़ सफ़ाई थींदी, ऐं पोइ साफ़ सफ़ाई थियण खां पोइ जॾहिं पूरी दुनिया साफ़ थी वेंदी, पोइ हिन दुनिया ते स्वर्ग जी स्थापना थींदी, अर्थात सोने जी दुनिया ईंदी। बाबा चए थो हर 5000 साल में हिकु बार मूंखे हिते अचिणो ई पवंदो आहे। तव्हां आत्माउनि जी बि सफ़ाई कंदो आहे त हिन पूरी दुनिया जी बि सफ़ाई कंदो। हाणे उहो ई समय थो हले जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते
सभिनि खे सभिनि जी सफ़ाई करण वारा, सभु कुझु साफ़ सुथिरो करे ऐं असां पोइ वापसि हिन दुनिया में, इन ई दुनिया में जॾहिं स्वर्ग हूंदो तॾहिं ईंदासीं। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि सुठी, माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रोहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे देह अहंकार जो अभिमान, देह अहंकार व अभिमान जी सूक्ष्म अंश खे बि त्याग करण वारा फरिश्ता सो निराकारी ठहो। माण्हू चईंदा आहिनि असांखे कई माण्हुनि खे मोटे रूप जो देह अहंकार न आहे, लगाव व अभिमान बि न आहे, लेकिन देह जे संबंध सां जेका पंहिंजा संस्कार हूंदा आहिनि, बुद्धि हूंदी आहे, गुण हूंदो आहे, कलायूं हूंदियूं आहिनि, शक्तियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो अभिमान हूंदो आहे। जीअं मां कंहिंजो पुटु आहियां, मां कंहिंजी पत्नी आहियां, मां कंहिंजी धीउ आहियां, मां कहिड़े पोस्ट ते आहियां, जॾहिं इहे सभु यादि ईंदा आहिनि कि मां कहिड़े ख़ानदान जो आहियां, त पोइ उहे संस्कार थी इमर्स थी वेंदा आहिनि न। उहे संस्कार, उन रीति हलणु, उन रीति ॻाल्हाइणु, उन रीति सभु कुझु सभिनि सां व्यवहार करणु, त इहो बि अभिमान थी वियो न। हाणे असांखे कोई दैहिक दुनिया जे हिसाब सां न हलणो आहे। हाणे असांखे हमेशह यादि रखिणो आहे मां आत्मा परमात्मा जो ॿारु आहियां, इहे सभु बि आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि। सिर्फ़ु इन ई यादि सां हर हिक सां संबंध निभायो। बसि दुनिया जे साम्हूं कहिड़ो बि संबंध आहे देह जो, उहो त पाण खे चइणो ई पवंदो, हीअ माउ आहे, हीअ भेण आहे, हीअ पत्नी आहे, हीअ पुटु आहे, हीअ पति आहे, लेकिन अंदरि पाण खे छा यादि रहे कि इहे सभु आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि ऐं असांजो बाप परमात्मा आहे। इन सां असांखे कॾहिं बि कहिड़ी बि ॻाल्हि में अभिमान न ईंदो, न ई पाण खे अहंकार ईंदो कंहिं ॻाल्हि जो, न ई पाण कंहिंजे मथां रोब बि विझंदा आहिनि न। माण्हू ख़ुदि खे वॾो सोचंदा आहिनि नंढो, या पति पत्नी जे मथां, या नंढा वॾा, या कहिड़े बि संबंध सां रोब बि थींदो आहे न, त इहे बि देह अभिमान आहे। इन्हनि सभिनि खे ख़तमु करण लाइ मां आत्मा आहियां, इहे सभु मुंहिंजा भाउ आहिनि। ॿाहिरां अंदरि इहे यादि रखिणो आहे, त पाण खे अभिमान बि छॾिणो आहे, हे सूक्ष्म अभिमान बि छॾिणो आहे। त बाबा चए थो जॾहिं इहे सूक्ष्म अभिमान जेको अंदरि छुपल हूंदो आहे, इहो जॾहिं ख़तमु थींदो त ई तव्हां मूं वांगुरु निराकारी स्थिति में स्थित थी सघंदा। स्लोगन आहे समय ते सहयोगी ठहो त पदम गुणा रिटर्न मिली वेंदो। कोई बि अहिड़ो कोई समय अचे ऐं हुन समय ते पाण ॿियनि जा मददगार थियूं, अचानक कोई अहिड़ी ॻाल्हि थी वई, त उन सां पाण खे 1000 गुणो मदद, पाण खे 1000 गुणा ख़ुशी, दुआयूं ऐं सुख मिलंदो आहे। लेकिन कंहिंजी मदद बि करो त सम्झी करे कजो, छो जी अॼुकल्ह जी दुनिया जे हिसाब सां मदद करण बि पहिरियों सम्झो इहे करणु ठीकु आहे या न आहे, छो जी कई बार असां हुन में फसी बि वेंदा आहियूं। त इन करे बाबा जी यादि में रही करे कंहिंखे बि मदद करो त पाण खे सम्झ में बि अची वेंदी कि करणी आहे न करणी। ऐं पाण समय ते, अहिड़े समय ते अगरि पाण कंहिंजी मदद कई त पाण खे पदम गुणा रिटर्न छा मिलंदो आहे? ख़ुशी, सुख, दुआयूं मिलंदियूं आहिनि न। अच्छा, ओम शांति।